الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. مثل الذين ينفقون أموالهم في سبيل الله كمثل حبة أنبتت سبع سنابل في كل سنبلة 100 حبة والله يضاعف لمن يشاء والله واسع عليم. الذين ينفقون أموالهم في سبيل الله ثم لا يتبعون ما أنفقوا منا ولا أذى لهم أجرهم عند ربهم ولا خوف عليهم ولا هم يحزنون. قول معروف ومغفرة خير من صدقة يتبعها أذى والله غني حليم. يا أيها الذين آمنوا لا تبطلوا صدقاتكم بالمن والأذى كالذي ينفق ماله رئاء الناس ولا يؤمن بالله واليوم الآخر فمثله كمثل صفان عليه تراب فأصابه وابل فتركه صلدا لا يقدرون على شيء مما كسبوا والله لا يهدي القوم الكافرين. ومثل الذين ينفقون أموالهم ابتغاء مرضات الله وتثبيتا من أنفسهم كمثل جنة بربوة أصابها وابل فآتت أكلها ضعفين فإن لم يصبها وابل فطل والله بما تعملون بصير. أيود أحدكم أن تكون له جنة من نخيل وأعناب تجري من تحتها الأنهار له فيها من كل الثمرات وأصابه الكبر وله ذرية ضعفاء فأصابها إعصار فيه نار فاحترقت كذلك يبين الله لكم الآيات لعلكم تتفكرون. صدق الله العظيم. मिसाल माण्हुनि जो जेकी ख़र्च कनि था पंहिंजे मालनि खे अल्लाह जे रस्ते में मिसाल आहे दाणे जे जो फुटाई 7 संग हर संग में आहिनि 100 दाणा अल्लाह ताला बीणो करे तो जंहिंजे लाइ चाहे अल्लाह ताला कुशादे इल्म वारो आहे। पोइ माण्हू जेके ख़र्च कनि था पंहिंजे मालनि खे अल्लाह जे रस्ते में पोइ नथा कढ लॻाइनि उन शइ जे जो ख़र्च कयूं थोरे खे न की तंग करण खे इन्हनि माण्हुनि जे लाइ सवाबु आहे इन्हनि जे रब वटि ऐं नाहे ख़ौफ़ इन्हनि ते ऐं न की इहे ॾुख वारा थींदा। कौल आहे चवण आहे सुहिणे तरीक़े सां ऐं माफ़ करणु भलो आहे अहिड़े सदक़े खां जो कढ लॻे नी जे तकलीफ़। अल्लाह बेपरवाह बुरदबार आहे। ए ईमान वारो न बातिल कयो पंहिंजे सदक़नि खे थोरे करण सां एहसान करण सां ऐं तकलीफ़ ॾियण सां। मिसाल उन माण्हू जे जेको ख़र्च करे तो पंहिंजे माल खे माण्हुनि जे ॾेखाव जे लाइ ऐं नथो ईमान आणे अल्लाह ते ऐं आख़िरत जे ॾींहं ते पोइ मिसाल आहे इन जो मिसाल लसे पत्थर जे जो इन ते आहे मिट्टी पोइ पहुचे इन खे वॾो फुड़ो मींहुं पोइ करे छॾे इन खे साफ़ न ताक़त रखंदा कंहिं बि शइ ते उन खां जो कमायूं अल्लाह ताला नथो हिदायत करे काफ़िरनि जे क़ौम खे। ऐं मिसाल उन्हनि माण्हुनि जो जेके ख़र्च कनि था पंहिंजे मालनि खे अल्लाह जे रज़ामंदे जे तलब करण जे लाइ ऐं यकीन करण जे लाइ पंहिंजे नफ़्सनि खां। मिसाल आहे बाग़ जे जेको बाग़ मथां ई सेते आहे दड़े ते आहे पोइ पहुतो इन खे वॾो फुड़ो मींहुं पोइ ॾिनई पंहिंजो मेवो बीणो करे पोइ जेकॾहिं न पहुतो इन खे वॾो फुड़ो मींहुं पोइ बूंदा बांदी ऐं अल्लाह ताला उन शइ सां जो अमल कयो था तव्हां ॾिसंदड़ आहे।
छा चाहे तो तव्हां मां को हिकिड़ो जो हुजे इन जे लाइ बाग़ खजिन जो ऐं अंगूरनि जो वहनि इन जे हेठां नहरूं ऐं इन जे लाइ इन में हर क़िस्म जा मेवा हुजनि ऐं पहुचे इन खे पोड़प वॾी उमिरि ऐं हालांकि हुजे इन जे लाइ औलाद कमज़ोर पोइ पहुचे इन खे वाचूड़ो जो इन में बाह हुजे पोइ साड़े वञे। अहिड़ी तरह बयानु फ़रमाए थो अल्लाह ताला तव्हां जे लाइ आयतुनि खे मन मन फ़िक्रमंद थियो, तव्हां सोच वीचार कयो। तव्हां सूरतुल बक़रा 3 सिपारो, सूरह बक़रा जो 36 रुकू, 3 सिपारे जो 4 रुकू, आयत नंबर 260 खां आयत नंबर 266 ताईं मुकम्मल रुकू तिलावत कयोसीं ऐं उन जो तर्जुमो पढ़ियोसीं। इन्हनि आयतुनि जो मुख़्तसर तफ़सीर मज़हरी काज़ी मोहम्मद सनाउल्लाह उस्मानी पानीपती रहमहुल्लाह जो लिखियल तफ़सीर मुख़्तसर तफ़सीर इन्हनि आयतुनि जो हिन रीत आहे। पहिरीं आयत में अल्लाह ताला फ़रमायो जेके माण्हू पंहिंजा माल अल्लाह जे रस्ते में ख़र्च कनि था, अल्लाह जो रस्तो जिहाद ऐं हज इहो बि अल्लाह जो रस्ता, पंहिंजे अहल अयाल ते ॿारनि बचनि ते घरवारी ते पीउ माउ ते ऐं पंहिंजे वजूद ते ख़र्च करणु इहो बि सदको आहे। अल्लाह ताला फ़रमाए इहे जेको कुझु आहिनि सदके जा कम इहे ईअं आहिनि जो हिकिड़ो दाणो हूंदो आहे ॿिज जो, पोइ छटिबो आहे त पोइ उन में वरी हिकिड़े दाणे में 7 संग फुटंदा आहिनि, वरी 7 संगनि में 700 दाणा फुटंदा आहिनि। ईअं जेको अल्लाह ताला जे रस्ते में हिकिड़ो दिरहम या हिकिड़ो दीनार या हिकिड़ो रुपयो या हिकिड़ी को अहिड़ो ख़र्च करे थो, पोइ ईअं सम्झो त नेकी ऐं इख़लास सां कयल इहो सदको हिकिड़ो ॿिज छटियो अथई जंहिंमां 7 संग फुटंदा, 7 संगनि मां 700 दाणा थी पवंदा। इख़लास सां अल्लाह जे लाइ जेकॾहिं माण्हू अल्लाह जे रस्ते में ख़र्च करे थो त एॾो वॾो उन जो सवाबु आहे। अल्लाह ताला अञा 7 सवनि खां वधाए ॾे सवाबु, अल्लाह जी मर्ज़ी आहे। ऐं दुनिया में आख़िरत में अल्लाह ताला कुशादगी वारो आहे, जेको बि वधाए त उनखे उन जे कुशादगी में कंहिं बि क़िस्म जी खोट कोन ईंदी। 700 ॾे, 700 खां ॿीण ॾे, अञा वधाए ॾे त उन जे ख़ज़ाने में खोट अचणी न आहे, छो त उन वटि कुशादगी आहे, उन वटि तंगी कंहिं बि क़िस्म जी कोन्हे। अलीम अल्लाह ताला नियतुनि खे ॼाणींदड़ आहे त हिन ख़र्च कंदड़ जी नियत छा आहे, अल्लाह जे रज़ा जी नियत आहे, ॾेखाव जी नियत आहे, माण्हू खे ख़ुशि करण जी नियत आहे, कहिड़ी नियत सां ॾिए थो। अल्लाह ताला फ़रमाए त मूंखे इल्मु आहे, उन नियत आधार उनखे उनजो बदिलो मिलंदो। ॿी आयत में अल्लाह ताला साॻियो बयानु फ़रमाए अल्लज़ीन युनफ़िक़ून अमवालहुम फ़ी सबीलिल्लाह। इन आयत जो शान नुज़ूल लिखियो अथनि हज़रत अब्दुर्रहमान बिन औफ़ रज़ी अल्लाह तआला अन्हु 4000 दिरहम सदको खणी हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ख़िदमत आलिया में अची हाज़िर थियो। साईं जन खे अर्ज़ु कईंसीं मूं वटि 8000 दिरहम हुया, पोइ 4000 मां पंहिंजे लाइ पंहिंजे अहल अयाल जे लाइ रखिया आहिनि ऐं 4000 मां अल्लाह खे पंहिंजे रब खे कर्ज़े हसना ॾिनो आहे। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फ़रमायसि बारकल्लाहु फ़ीमा अमसकत व फ़ीमा आतैत, अल्लाह तुंहिंजे जेको ॾिनो अथई उन में बि बरकत करे, पंहिंजे अहल अयाल जे लाइ जेको रखियो अथई उन में बि अल्लाह ताला बरकत फ़रमाए। ॿियो इन आयत जो तफ़सीर हीअं बि लिखियो अथनि त हज़रत उस्मान रज़ी अल्लाह तआला अन्हु ग़ज़वा तबूक में मुसलमाननि जे लाइ 1000 उठ, उन्हनि जा कजावा, उन्हनि जे मथां चादरूं इहे तयारु करे हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ख़िदमत आलिया में पेश कया, 1000 दीनार बि ॾिनई। पोइ नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे अची झोली मुबारक में रखियईं, परचयईं। पोइ पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन्हनि दिरहमनि ऐं दीनारनि में पैसनि में हथ हणी करे फ़रमाइनि पिया त अॼु ॾींहं खां पोइ उस्मान खे कोई बि अमल नुक़सान न ॾींदो, अल्लाह वटि एॾो उनजो सदको मक़बूल आहे। अल्लाह ताला इहा आयत नाज़िल फ़रमाई जेके अल्लाह जे रस्ते में ख़र्च कनि था, ख़र्च करण खां पोइ ला युतबिऊन मा अनफ़क़ू मन्नन वला अज़ा, उन जे क़बूलियत जा 2 शर्त आहिनि। ख़र्च करे पोइ कहीं ते थोरो नथा कनि,
कंहिंखे ॾेई असां कंहिंखे ॾींदा आहियूं 100 उन ते थोरा थपींदा आहियूं। अलाह फरमाए अलाह जे रस्ते में ख़र्च करे माण्हू जंहिंखे ॾिना त उन ते थोरो न कयो। हाणे असां ज़कात बि पंहिंजी ॾींदासीं, सदकात बि पंहिंजा कढंदासीं, जंहिंखे 500 1000 बि ॾींदासीं असां उन ते 1000 थोरो ॻणाईंदासीं त असांजी हेतो ते महिरबानी, हेतो ते एहसान। अलाह फरमाए सदके में न, सदके में जेकॾहिं तव्हां कंहिंखे ॾेई करे थोरो ऐं एहसान कयो ऐं ईज़ायो, इहो ईज़ाइण आहे। कंहिंखे 100 रुपया ॾेई 100 मेणा ॾियो, 500 ॾेई 500 मेणा ॾियो, इहो ईज़ाइण आहे। पोइ अहिड़े माण्हू जे लाइ अजुर न आहे। अजुर उन माण्हू जे लाइ आहे जेको ॾेई करे बसि अल्लाह जे लाइ राज़ी करण जे लाइ ॾिनई, थोरो बि नथो करे, एहसान बि नथो करे, ईज़ाए बि नथो। अहिड़नि माण्हुनि खे सवाबु इन्हनि जे रब वटि मिलंदो। क़यामत जे ॾींहुं इन्हनि खे कोई बि ख़ौफ़ बि कोन हूंदो, इन्हनि खे को ॾुख बि कोन थींदो त असां को दुनिया में अलाह जो हुकुम जी बजावरी न कईसीं, उन ते को ॾुख हुजनि, ईअं कोन हूंदो। ॿियो अलाह ताला उसूल फरमाए क़ौलुम मारूफ़ रद्दुन जमीलुन अला साइल। को सवाल कंदड़ तव्हां खां सवाल करे थो, सिंधी में असां चवंदा आहियूं को पिनण, को सीन हणंदड़, को पिने थो त पोइ उन खे जेकॾहिं तव्हां ॾियो था त बिना एहसान जे ॾेई छॾियो, पर नथा ॾेई सघोसि पोइ सुहिणे नमूने सां उन खे जवाबु ॾियो। असां वटि छा थींदो आहे, वधि में वधि असां सवाल करण वारे खे घणा ॾींदा आहियूं, 10 रुपया, 5 रुपया, 50 रुपया छिके। 10 दफ़ा उन खे चवंदा आहियूं ॾंडो आहे, हटो कटो आहे, कमाए नथो, तूं पिनण जे कढाए। अलाह ताला फरमाए न, जेकॾहिं नथा ॾेई सघो त तव्हां उन साइल खे सुहिणो जवाबु ॾियो, बाबा माफ़ु कर, गुंजाइश न आहे, अलाह ॾींदुई, अलाह तोखे वधाईंदुई। बाक़ी ईअं माण्हू खे बेइज़्तो, उन जी ज़िल्लत, उन जी रुसवाई न कयो 10 रुपया ॾेई करे। व मग़फ़िरतुन, ऐं माफ़ु करणु, माफ़ी वठणु, सवाल साइल खे चइजे माफ़ु कर, या उन खे जेको आहे माफ़ु करे छॾणु, इहो भलो थो अहिड़े सदके खां जंहिंजे कढ पोयूं तकलीफ़ हुजे। सदको त ॾियोसि था, 100 रुपया त ॾियोसि था, 500 रुपया ॾियोसि था, पोयूं तकलीफ़ केतिरी था ॾियो, मेणा केतिरा था ॾियो, मयारूं केतिरियूं था ॾियो। अलाह ताला फरमाए त अहिड़े सदके खां त इहो भलो आहे, माफ़ी वठी छॾियोसि, माफ़ु कराए छॾियोसि, सुहिणो जवाबु ॾेई छॾियोसि, इन सदके खां इहा शइ भली आहे। वल्लाहु गनियुन, अलाह बेपरवाह अथव तव्हांजे इन एहसान वारे ख़र्च खां ऐं तव्हांजे इन ईज़ा वारे ख़र्च खां। अलाह शाहूकार आहे, तव्हांजे इन जी अलाह खे ज़रूरत कोन्हे का। हलीम, बुरदबार अथव। अलाह ताला जेकॾहिं बुरदबार सिफ़त न हुजे हा त फौरी तौर ते तव्हांजे इन ॾिनल सदके जे पुठियों जेको थोरो ऐं एहसान थपियो था इन ते अलाह पकड़ करे हा, पर अलाह जी सिफ़त जेको आहे बुरदबार आहे, तंहिंजे करे माफ़ु थो करे। अॻिते अलाह ताला फरमाए ईमान वारो पंहिंजे सदकनि खे एहसान सां ऐं ईज़ा सां इन खे तव्हां बातिल न कयो, विञायो न, ॾियो बि अथा, पोइ एहसान करे, महिरबानी करे, एहसान थोरो करे, तकलीफ़ ॾेई करे पंहिंजनि खे विञायो न। पर जेकॾहिं कोई सदको ॾेई करे अॻे माण्हू ते थोरो थो करे, पंहिंजो कयल सदको विञाए छॾियईं। अलाह ताला फरमाए इन माण्हू जो मिसाल ईअं थो जेको ॾेखाव जे लाइ ख़र्च करे, अलाह ते बि ईमान न हुजेसि, आख़िरत ते बि ईमान न हुजेसि, इन माण्हू जो सदको, ॾेखाव करण वारे जो सदको बातिल आहे, जेको अलाह ते ईमान जे करे नथो ॾे, आख़िरत ते बि ईमान जे करे नथो ॾे। माना मुनाफ़िक जो, ॾेखाव करण वारे जो सदको अलाह वटि मक़बूल मंज़ूर न आहे। उन्हनि जो अलाह ताला हिकिड़ो मिसाल ॾिनो आहे, मिसाल ॾेई करे अलाह सिंह सम्झायो आहे। अलाह सिंह फरमाए इन जो मिसाल जेको ॾेखाव जे करे सदको ख़ैरात करे थो, इन जो मिसाल ईअं थो, हिकिड़ो लसो पथर हुजे ऐं उन ते मिटी हुजे लॻल, पोइ हाणे वॾो फुड़ो मींहुं वसे, इन लसे पथर खां धोपिजी मिटी लही वेंदी। पोइ जेको सदको ॾेई करे एहसान करे थो, रियाव करे थो ऐं अॻे माण्हू खे ईज़ा ॾिए थो, पोइ कयल नेकी पंहिंजे नामाए अमाल मां धोई थो छॾे, हाणे नामाए अमाल हिन जो साफ़ु थी वियो, हिन वटि नेकी बची वई कोन। इन जो मिसाल ईअं थो, पोइ इहो करे थो छॾे इन खे साफ़ु। क़यामत जे ॾींहुं इन्हनि खे पंहिंजे नेकी ते काई बि कुदरत कोन हूंदी। काफ़र क़ौम खे अलाह ताला हिदायत नथो करे। हिकु ॿ हदीसूं इन आयत जे बारे में आहिनि। अलाह ताला हज़रत अबू हुरैरा रज़ी अल्लाह ताला खां रिवायत, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाया त अलाह ताला फरमाए थो त मां शरीकनि खां बेपरवाह आहियां, शिरक खां बि बेपरवाह आहियां। जंहिं माण्हू को बि अमल कयो जंहिंमें अमल में मूंसां को शरीक बणायई, मूंसां को गैर शरीक बणाई, त मां उन जे उन अमल खे बि छॾे ॾींदुमि, उन जे इन ॻाल्हि खे बि छॾे ॾींदुमि। बाक़ी जेको माण्हू शोहरत चाहींदो, अलाह फरमाए उनखे शोहरत ॾेई छॾींदुमि। जेको ॾेखाव जे लाइ करे थो, उनखे ॾेखाव मिली वेंदो।
ॿी रिवायत में अचे थो त क़यामत जे ॾींहुं जॾहिं माण्हू गॾु थींदा ऐलान कंदड़ ऐलान कंदो त जंहिं माण्हू पंहिंजे अमल में कंहिं ग़ैर खे शरीक कई पोइ सवाबु उन वटि वञी वठी अलाह वटि इन जो सवाबु कोन्हे। कई माण्हू खे ॾेखारण जे लाइ ख़ुशि करण जे लाइ को अमल कयो हुई, अलाह सिर्फ़ु फरमाईंदुसि हाणे सवाबु वञी उन वटि वठि, मूं वटि तुंहिंजो सवाबु आहे ई कोन। ॿी रिवायत में आहे अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो इन यसीर रिया शिरकुन, थोरो बि रिया इहो शिरक आहे। जंहिं रिया जे लाइ को बि अमल कयो पोइ ॼण त उन अलाह ताला सां शरीक कयो, सदको कई रिया जे लाइ ॼण त अलाह ताला सां शरीक कई। नंढो बि रिया मामूली बि रिया इहो ॼण त शिरक आहे। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिकिड़ी हदीस बयानु फरमाई आहे, उन हदीस जो ख़ुलासो बयानु करे पोइ जेको आहे आख़िरी आयत जो पढ़ी इजाज़त था वठूं। क़यामत जे ॾींहुं जॾहिं मामूल इंसाननि जा अमल पेश थींदा पोइ मुजाहिद आंदो वेंदो, उनखे अलाह ताला पुछंदुसि, पोइ चवंदो शहीद जेको थियो हूंदो, चवंदो मां साईं लड़ियुमि तुंहिंजे करे शहीद थी वियुमि। अलाह ताला फरमाईंदसि कूड़ ॻाल्हाई, तूं लड़े इन जे लाइ त माण्हू तोखे चवनि त तूं जुरत मंद माण्हू आहे, तूं बहादुर आहीं। पोइ दुनिया में इहो तोखे माण्हुनि चयो साईं वॾो बहादुर हुयो, वॾो जुरतमंद हुयो। हाणे पोइ हुकुम कयो वेंदो त हिनखे छिके मुंहुं भरे जहन्नम में फिटो कयोसि। वरी हिकिड़ो माण्हू जंहिं इल्मु सिखियो हूंदो, माना आलिम, दुनियावी इल्मु न दीनी इल्मु, पोइ क़ुरान बि सिखियो हूंदई, पोइ आंदो वेंदुसि, पोइ अलाह ताला उनखे पंहिंजूं नेमतूं यादि ॾियारींदो। पोइ अलाह ताला पुछंदो छा अमल कई, चईंसीं मां इल्मु सिखियुमि, इहो सेखारियुमि, पढ़ियुमि तुंहिंजे करे। अलाह ताला फरमाईंदुसि कूड़ थो ॻाल्हाए, तूं इल्मु सेखारियो त तोखे माण्हू चवनि आलिम आहे, तूं कारी आहे, तोखे उहो दुनिया में चयो वियो त तूं आलिम साहिबु, तूं कारी साहिबु। पोइ हुकुम कयो वेंदो त हिनखे मुंहुं भरे छिके जहन्नम में फिटो कयो, हुनखे फिटो कयो वेंदो। रिया इहा वॾी ज़िमेदारियूं ऐं वॾियूं ॻाल्हियूं आहिनि। ऐं हिकिड़ो माण्हू ईंदो जेको सखी हूंदो, पोइ उनखे अलाह ताला तरह तरह जा माल ॾिना हूंदा, अलाह ताला उनखे पंहिंजूं नेमतूं ॻणाईंदो। पोइ चवनि छा अमल कई, चईंसीं मां सभु कुझु तुंहिंजे रस्ते में ख़र्च करे आयुमि। अलाह ताला फरमाईंदुसि तूं कूड़ थो ॻाल्हाए, तूं चयो त माण्हू तोखे सखी चवनि, सो दुनिया में सखी माण्हुनि तोखे चयो, हाणे हिनखे मुंहुं भर जहन्नम में फिटो कयो वञे। पोइ फिटो कयो वेंदो। तंहिंजे करे अमल माण्हू करे त अलाह जे लाइ करे, ॾेखाव खां पंहिंजी ज़िंदगी खे पाक रखे। आख़िरी आयत आहे अलाह ताला फरमाए जेके माण्हू ख़र्च कनि था पंहिंजा माल अलाह साईं जे रज़ा जे तलब जे लाइ, अलाह जे रज़ा जे तलब जे लाइ, नबी सिंह फरमाए कहिड़े माण्हू खे तव्हां मां पंहिंजो माल पसंदीदा आहे, पंहिंजे वारिसनि जो माल वधीक पसंदीदा आहे। ज़मूरनि चयोसीं असांखे पंहिंजो माल पसंदीदा आहे, वारिसनि जो माल त असांखे पसंदीदा कोन्हे। अलाह जे नबी फरमायो जेको तव्हां अॻिते मोकिलियो था आख़िरत जे लाइ, तव्हांजो माल त इहो आहे। पोइ हिते जेको रखी वेंदो हिते इहो त तव्हांजे वारिसनि जो आहे। पोइ हिते रखी वेंदो पुट पोटरा ॾोहिटा धीअरूं न्याणियूं ज़ाल इन्हनि खे मिलंदो। तव्हां जेको अॻिते ख़र्च करे आख़िरत जे लाइ वियो, तव्हांजो माल त इहो आहे, बाक़ी पोयों जेको आहे माल इहो इन्हनि जो आहे। ऐं पंहिंजे दिलि सां ख़र्च कनि था, पोइ अलाह ताला फरमायो जेके दिलि सां ख़ुशी सां ख़र्च कनि था, मिसाल बाग़ जे आहे, मथां ऐं दड़े ते हुजे, मथां ई ज़मीन ते हुजे, पोइ उन मथां ई ज़मीन वारे खे वॾो फुड़ो मींहुं वसे त पोइ इहो इन खे पाणी पियो ईंदो त इहो ॿीणो फल ॾींदो। जंहिं अमल में रिया न हूंदो, अलाह जे लाइ ख़र्च कयलु हूंदो, इन जो मिसाल ईअं थो ॼण मथां ई हिते बाग़ हुजे, उनखे पाणी ईंदो पियो त उहो बाग़ ॿीणो फ़सुलु ॾींदो। इन अमल जो ईअं ॿीण ते उनखे सवाबु मिलंदो। पर जेकॾहिं उनखे वॾो फुड़ो मींहुं न बि वसे न, इन मथां ऐं दड़े ते जेको बाग़ आहे इनखे थोरो बि पाणी ईंदो न त बि फल ॾींदो, मेवो ॾींदो। त इन अमलनि में भरी थोरो बि सदको हुजे पर रिया न हुजेसि, इन खे सवाबु मिलंदो पियो। अलाह ताला फरमाए त अलाह तव्हांजे अमलनि खे ॾिसंदड़ आहे। अलाह सिंह फरमाए तव्हां मां हिकिड़ो माण्हू हुजे जंहिंखे हिकिड़ो बाग़ हुजे, खजनि जो बि अंगूरनि जो बि हुजेसि, उन में नहरूं बि वहनि पियूं, हर क़िस्म जा मेवा बि हुजनि, पर इहो माण्हू हाणे पोड़ो थी विया। जवानी में बाग़ पोखियईं, बाग़ हाणे तयारु थी विया, अंगूरनि जो बाग़ बि तयारु थी विया, खजनि जो बाग़ बि तयारु थी विया, ऐं पाण पोड़ो थी विया आहे। औलाद वरी इन जी नंढी आहे, कमज़ोर आहे, कमाइण जहिड़ी लाइक़ु नाहे। हाणे जेकॾहिं इन बाग़ ते अची वाचूड़ो लॻे ऐं वाचूड़े में वरी बाह हुजे, पोइ इन जे बाग़ खे साड़े वञे, इन खे केॾो ॾुखु थींदो, केॾी इन खे तकलीफ़ थींदी, जो औलाद बि इन जी कमाइण जहिड़ी नाहे, पाण बि कमाइण जहिड़ो न रहियो आहे, पोड़ो थी विया। पोइ अलाह ताला फरमाए थो ईअं सॼी ज़िंदगी नेकिन जो बाग़ हणी 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 पछाड़ी में अची पोड़ा था थियो,
ऐं ॿियो को तव्हांखे अमल करण जी ताक़त बि न आहे, पछाड़ी में पंहिंजे कयल अमल खे विञाए था छॾियो, जो बाग़ खे साड़े था छॾियो, हाणे तव्हां वटि कुझु रहे ई कोन। तंहिंजे करे अमलनि खे इन ॾेखाव खां पाक रखिजे, अलाह जे लाइ कजे, रब राज़ी थिए, बाक़ी सभु कुझु रब राज़ी त सभु कुझु माण्हू खे हासिलु थी वियो। अलाह सिंह फरमाए, इहो खोले खोले आयतूं बयानु कयां थो, मन मन सोचियो, वीचारियो, फ़िकिर कयो। अल्लाह ताला असांखे पंहिंजे कलाम मुक़द्दस में सोच वीचार करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। अल्लाह ताला असांजे हर अमल खे, नेक अमल खे ॾेखाव खां बचाए, शोहरत खां बचाए, अल्लाह सिंह पंहिंजे बारगाह में क़बूल फ़रमाए। रब्बना आतिना फ़िद दुनिया हसनतुन फ़िल आख़िरति हसनतुन व क़िना अज़ाबन्नार। सल्लल्लाहु तआला अला खैर खल्क़ि मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम व अला आलिहि व सहबिहि व अज़वाजिहि व ज़ुर्रिय्यतिहि अल बैति अजमईन बिरहमतिका या अरहम अर्राहिमीन। ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह।